इस्लाम कोर्ट में निगरान वरी वजीर सिंध जस्टिस मकबूल बाकिर जो गवर्नमेंट बॉयज़ स्कूल इस्लाम कोर्ट जो दौरो स्कूल में सफाई सुथराई न हुजण साइंस लैब गैर फाल हुजण सबब स्कूल इंतजामिया के शिकाफ नोटिस। वरी वजीर सिंध मुख्तलिफ़ क्लासन जो मुआयनो कयो। निगरान वरी वजीर सिंध ॿारनि सां अंग्रेज़ी में ॻाल्हायो। को भी ॿार बुनियादी सवालनि जा अंग्रेज़ी में जवाब न ॾेई सघियो। ॾहीं क्लास जे ABC सेक्शन जो दौरो कयो। निगरान वरी वजीर सिंध जे डायरेक्टर के हिदायत कई त हू तालीम की बेहतरी लाइ कम कनि। उन मौके ते वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मकबूल बाकिर चयो त 30 शागिर्दनि लाइ हिकु HST ऐं हिकु JST हुजणु घुरिजे। वरी वज़ीर जो डायरेक्टर स्कूल एजुकेशन ते काबड़ जो इज़हार जस्टिस मकबूल बाकिर चयो त तरक़ी कीअं थींदी जॾहिं असां पंहिंजी क़ौम जे मेमारनि खे तबाह करे रहिया आहियूं। निगरान वरी वज़ीर सिंध स्कूल लैब जो पिण दौरो कयो। निगरान वॾो वज़ीर सिंध इंस्ट्रक्टर ओम प्रकाश ते बेकावड़ जो इज़हार कयो। वरी वज़ीर सिंध गवर्नमेंट बॉयज़ स्कूल इस्लाम कोर्ट जी कंप्यूटर लैब जो दौरो कयो। निगरान वरी वज़ीर सिंध जे कमिश्नर के कंप्यूटर लैब ठीक करे रिपोर्ट ॾियण जी हिदायत करे छॾी।